साहब अदालत इमरान खान जी 5 लख जे मचलकनि एवज़ 19 जून ताईं ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अपडेट कयूं पिया, इन जो तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद मां KTN न्यूज़ रिपोर्टर इब्राहिम कुंबर। जी इब्राहिम कुंबर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, 190 मिलियन पाउंड स्टैंडल केस में इमरान खान अॼु सुबुह जो हाईकोर्ट पेश थियो। हाईकोर्ट संदसि हिफ़ाज़ती ज़मानत 3 ॾींहंनि जे लाइ मंज़ूर कई ऐं 3 ॾींहंनि में केस एहतसाब अदालत में पेश थियण जो हुकुम ॾिनो। जंहिं बैदि इमरान खान एहतसाब अदालत में पेश थियो आहे। एहतसाब अदालत जे जज मोहम्मद बशीर हिन केस जी ॿुधणी कई आहे। उन ई मौक़े ते इमरान खान जे वकील दलील ॾींदे चयो त इमरान खान हिन केस जी जांच में शामिल आहे। नेब खे तलब कयो ऐं नेब जी जांच टीम आॾो पेश थी उन सवालनि जा जवाब बि ॾिना आहिनि ऐं वधीक जेकॾहिं नेब घुरायो तूं जांच में जेको तो शामिल आहे। जंहिं बैदि एहतसाब अदालत 5 लख रुपयनि जी श्योरिटी बांड एवज़ इमरान खान जी 19 जून ताईं जेका सा उहा पूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। एहतसाब अदालत में हाज़िरी खां पोइ इमरान खान रवानो थी वियो आहे। जी इब्राहिम कुंबर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।